कुरान करीम के ॾिसंदा ॿुधंदा पढ़ंदा सीने में संभींदा सूरतुल बकरा जी हिकड़ी आयत तिलावत कई कुरान करीम के रब तिलावत करे लोहे महफूज में रखरायो फरमाया बल हुवा कुरान मजीद फी लौहिम महफूज कुरान जो टिकाणो कुरान जी जगह कुरान करीम जी जुए कुरान करीम जो जहान कुरान करीम जो मकाम लोहे महफूज हो ओ दुनिया वारे आसमान ते रब रहमान कुरान करीम के एड़े महीने में नाज़िल फरमायो एड़ी रात के अंदर नाज़िल फरमायो खुदा जो कसम महीनो महीने जो सरदार बनजी वयो रात रात जी सरदार बनजी वई फरमाया इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून नाज़िल करे रब पाण चयो त हिन जो हिफ़ाज़ो ज़िम्मो भी मुझे ज़िम्मिया आसमान खां ॿिया भी किताब नाज़िल कयाई तौरात इंजील ज़बूर सहीफ़ा उन्हनि जी हिफ़ाज़ो ज़िम्मो न खयाई कुरान करीम के नाज़िल कयाई पर हिफ़ाज़ो ज़िम्मो रब रहमान पाण खयो आ ए जमाली साहिबान कुरान करीम इंतजार में हो लोहे महफूज में हो कई बरस साल सदियों गुजरी वया नौ इंसान जो नंबर इंदो वयो नबूवत जो सिलसिलो जारी थींदो वयो जनाब आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हजरत ईसा अलैहिस्सलाम तक बड़ो दराज ज़मानो गुजरी चुको आ खोड़ रसूल नबी आया कंहिंखे तौरात मिलियो कंहिंखे ज़बूर मिलियो कंहिंखे इंजील मिलियो कंहिंखे सहीफ़ा मिलिया वक्त बड़ो गुजरी वयो आ कुरान अञा इंतजार में आ जॾहिं रब करीम हजरत ईसा अलैहिस्सलाम के आसमान ते घुरायो आसमान ते खणायो असा जो ईमान अकीदो कुरान चयो हजरत ईसा अलैहिस्सलाम अन्या आसमान ते जीरो ओ जमाली साहिबान सोचे वठ जाए पैगंबर जी पेशन हुई पैगंबर जो फरमान इमामुल अंबिया फरमायो कुर्बे क़यामत में दज्जाल भी पैदा थी दो दाबतुल अर्द भी पैदा थी दो याजूज माजूज भी निकरी दो ओ दुनिया जो इंसान हो इमाम महदी भी पैदा थी दो इमामुल अंबिया फरमायो हजरत ईसा अलैहिस्सलाम भी आसमान का नाज़िल थी दो दज्जाल एड़ो हरामी हुंदो अख का काणो हुंदो गदहते हुंदो चौंदो मां रब हजरत ईसा अलैहिस्सलाम नाज़िल थींदो खबर दज्जाल के पवंदी इए गरंदो जिया बर्फ करे इए गर फरमायो आ दज्जाल सॼी दुनिया में चक्कर लगाईंदो चंगा भला सुसी कढ लगी पवंदा पर साईं जन फरमाया मुझे मदीने शहर में दज्जाल हिन जगह ते अची बेची वेंदो अॻिते कोन वधंदो अल्लाह सिवा जगह ॾेखारई उहा जगह मां ॾिसी आहियां साईं जन फरमायो मुझो शहर मदीनो दज्जाल जे फितने खां रब महफूज कंदो ऐं पैगंबर पाक ई दुआ घुरी आ रब दज्जाल जे फितने खां बचाए जाए तू मां छा अर्ज़ पे कयो विच में 500 साढा 500 साल गुजरी वया कुफर काहे पयो शिरक बिदअत आम थी वई जुल्म इंतहा कई मानो वहशी थी वया जानवर बनजी वया पर मां तो चवा जानवरन के भी बचन दे रहमीदो यो इंसान एडो वहशी थी चुको आ जेके पंजे बच्चे दे रहम को ना चे न्याणी जमी त जीरो पूरे न्याणी जमी त कत्ल करे छडे पान जड़ो बे के हाथी न समझे खुदा जो कसम कुफ्र आमा शिरक आमा ज़लालत आमा गुमराही आमा ज़मानो दराज गुजरी चुको
इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दी आमदा मुस्तफा दी विलादता रब्बिल अव्वल जो महीनो आ नबियन जो सरदार इमामुल अंबिया पर जड़े अमर जे पेट में होया आहा आसार शुरू थी वया अबरार ते सच्चा नास थी वयो रब करीम ओ ज़ालिमा बरा के नडन पखिन का मारायो खत्म करायो पंजे घर जी हिफाजत फरमाई पैगंबर पाक अमर जे पेट में या 50 ॾींहं पहिरियों अबर हवारो वाक़ियो पेश आयो पर अम्मा आमना थी फरमाए खुदा जो कसम जेके भी ॾींहं जेके भी महीना लौला इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मकसूद कायनात मुझे बतन में आ पेट मुबारक में आ खून उभामी मुखे सलाम करे मथे भरजी अचे अम्मा आमना थी फरमाए तकर मथो शाम कन ओ जमानी साहिबा अम्मा आमना थी फरमाए पैगंबर जे अचण खां अॻु में पैगंबर जे ॼमण खां अॻु में अलामात शुरू थी वया निशानात शुरू थी वया हेॾे तवज्जो कजाए अम्मा आमना थी फरमाए उस समय घुमा तकर शाम कन अम्मा आमना थी फरमाए पई पगर पसीनो निकरे त मुश्क अंबर खां वधीक खुशबू निकरे वे वक्त पूरा थी वया ॾींहं पूरा थी वया अम्मा आमना फरमाए थी पई मिठो मोहम्मद करीम मुझे बतन मां आया जाया मुझो घर रोशन थी वयो अम्मा आमना थी फरमाए कैसर किसरा जो माड़ियों मां मक्के मां शाम जो माड़ियों मां मक्के मां पई ॾिसां अम्मा आमना थी फरमाए नूरानी लाइट निकली चुकी आ ओ दुनिया जो इंसान पैगंबर जे अचण सां कुफर में कहराम पइजी वयो आ काबे में आवाज अची वयो आ काबे खुशी कई आ काबे मां 360 बुत किरी पया हिकड़े रब जो पुजारी पैदा थी चुको आ हिकड़े रब जो पुजारी अची चुको आ हा शैतान जो आसमान ते वञण बंद थी वयो आ ओ वा बाहि उछामी वई आ कुफरा कहराम मची वयो आ तॾहिं फरमाई वजअलना रुजूमन लिशयातीन अर्ज़ कंदो हला इमामुल अंबिया जी बचपन ते निहार खुदा जो कसम पार खणन मायूं आयूं हो उन्हनि में औरत अम्मा हलीमा सादिया कबीले जी भी गॾु निकिती हुई पर औरतुनि जूं सवारियूं तिखियूं हुयूं मके में सवेर पुची वयूं ॿार अमीरनि जा खणी वयूं इमामुल अंबिया के यतीम छॾे वयूं यतीम ॾिसी करे रहाए वयूं छॾे वयूं वाह अम्मा हलीमा भाग तुंहिंजा निराला बख़्त तुंहिंजा बाला अम्मा हलीमा रब तुंहिंजा कया ओ जागा लाया रब सजाया इमामुल अंबिया जे दरवाजे ते आई दरवाजो खड़कायई घेर के मां सादिया कबीले जी माई दाई हलीमा या ॿार आहे अम्मा आमना जे अखियुनि मां पाणी वही वयो अम्मा आमना जे अखियुनि मां लुड़क किरी पया ओ हलीमा सादिया कबीले जी छा ॿुधायां खोड़ मायूं दायूं आयूं दरवाजे तां यतीम ॿुधी करे मोटी वयूं ॿार त आहे पर अबो कोन्हे गुरबत जो दौर ॿार जी उजरत कोन ॾेई सघंदासीं अम्मा हलीमा थी फरमाए आमना ॿार ॾेखाए मन इन यतीम जे सदके रब करीम माड़ ते मींहुं वसाए रब करीम मुंहिंजा ठिकर बि सोना करे यतीम जी ख़िदमत कंदमि रब जी रज़ा ख़ातिर समझी करे यतीम खे पालींदमि रब यतीम जे करे बरकत मुंहिंजे घर में आणींदो तवज्जो कजाए अल्लाहु अकबर अम्मा हलीमा आई इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे मथा चादर ही कपड़ो अच्छो हो हटायाई चेहरो ज़ाहिर थी पयो पाक नबी मुर्की पयो अम्मा हलीमा जे दिल में पइजी वयो मोहब्बत वारो करंट लगी वयो अम्मा हलीमा मुस्तफा के शादी सां लाता
पुछ अम्मा हलीमा खां, अम्मा हलीमा तुझी कैफियत इन वक्त में केड़ी? अम्मा हलीमा थी फरमाए रब काबा जो कसमा मुझा पिस्तान खीर में भरजी आया, पाक नबी जी मोहब्बत वारा कंठ मुझे वजूद में अची वया, मुखे एडो प्यारो लगी वयो आ, उते जो ते मां समझी वयम खणी करे आयम। अम्मा आमना हकल रही चवे थी ओ आओ हलीमा ख्याल जाए मता यतीम समझी करें जी पालना न करे, ओ हलीमा मता ख्याल जाए तू भी दुनिया में बार खोड़ दुसा हुंदा, एड़ो बार तो न डिठो हुंदो, बखड़ियों बीहत सही बार जाई थी, वसियत क्याई थी, नसीहत क्याई थी, समझाई थी, बुधाई थी, यो बार मुझे पेट में हो तो मुझी कैफियत केड़ी ही? ओ मुखे मलाइक भी सलाम चंदा हा, हजरो शजर सलाम कंदा हा, मथा ककर शाम कंदा हा, हलीमा पगर पसीनो इंदो तो मुश्क अंबर जी खुशबू ज़ाहिर थींदी, हलीमा हे मामूली बार न थी। अम्मा हलीमा त समझी वई ही, खुदा जो कसम अम्मा आमना के चवण लगी ओ आमना गणती न कर, माखे समझ में अची वई आ गाल, दुनिया जा बार मां भी खोड़ डिठा, दुनिया जा बार मां भी खोड़ पालिया, पर हेड़ो बार मां न डिठो आ न पालियो आ, गणती न कर, गम न कर, दुख न कर, बच्चे के जरे बराबर भी तकलीफ नहीं दी। अम्मा हलीमा बार खणी आई आ, मुस्तफा खणी आई आ, ओ कमजोर डाचे ते सवार थया हन, सारी कमजोर आ, हा हा उथे को नथी पई जो त पाक नबी विच में आ। अम्मा हलीमा जो शोहर अॻियां आ, अम्मा हलीमा हिल्म वारी, बुर्दबार, दाना, होशियार, चवण लगी शोहर ॻाल्हि ॿुधी थी, राज़ मां ॼाणा थी, हिकमत मां ॼाणिया थी, थोरो पोइ थिए थी, इन बचे खे त अॻे कर जो मां समझी वईया, वॾी सियाणी औरत ही, रब काबा जो कसम पाक नबी खे अॻियों कंदा वया, उहा कमज़ोर ॾाची तेज़ गाम बणजी वई आ, तिखी थी वई आ, ॾाचे में कुवत अची वई आ, सवारीअ में तेज़ गई अची वई आ, कुवत अची वई आ। अम्मा हलीमा अॻु खटियूं वेंदी पई आ, सहेलियूं चवंदियूं पयूं हलीमा ॾे त ख़बर अध मां मोटी आ, ॿार खयो थी आ न, हिकिड़ो ॿार छॾे आयूं हुंसे। अम्मा हलीमा खे केर थियूं चवनि पयूं उहे सहेलियूं जेके अव्वल निकियूं हुयूं अॻे वञनि थियूं, पर हाणे अम्मा हलीमा गोए खयूं थी वञे, नंबर खयूं थी वञे, औरतुनि खे चवे थी ओ निभागियूं जेको यतीम ॿार तव्हां छॾे आहियो ओ मोहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजे सीने सां लॻो आ, रब नसीब कयो आ, मां मूंखे यतीम वो ॿार नसीब थियो आ। अम्मा हलीमा खां पुछा जो कन हलीमा ॾे त ख़बर भला सवारी कंहिंखां मटाई थी, सवारी त तुंहिंजी कमज़ोर हुई, ओ हलीमा सवारी कहिड़े माण्हूअ खां मटाए आई आ? अम्मा हलीमा दी फरमाए सवारी साॻी आ पर सवार मटियल या भी पैगंबर जी बचपन, पैगंबर जे बचपन ते ॻाल्हायां त मुंहिंजो घंटो हलियो वेंदो, हेॾे तवज्जो कजाए कुरान जे फज़ीलत ते अचां, पैगंबर जी बचपन भी, पैगंबर जी जवानी भी हुई, हेॾे तवज्जो कजाए पैगंबर जी शबाब जवानी भी हुई, ओ जॾहिं 25 साल उम्र मुबारक थी आ, ओ काबे जी तामीर थी रही आ, हजरे अस्वद वारो इख्तिलाफ जारी आ, तरारूं उभियूं थी वयूं हन, सरदारनि जो पाण में झेड़ो शुरू थी वयो आ, हर हिकु सरदार चवे हजरे अस्वद खे खणी करे बैतुल्लाह में मुंह फिट कंदुसि, हा हा इस्लाह इन ॻाल्हि ते थियो आ, इत्तिफ़ाक़ राय इन ॻाल्हि ते आई आ, जेको सवेर सुबुह जो काबे में ईंदो फ़ैसिलो उन खां कराइबो या उन खां हजरे अस्वद खणाइबो। सुबुह सुबुह जो पाक नबी सवेर काबे में, इन मौके ते आका जी उम्र मुबारक 35 साल, अबू लहब जो चवे, अबू जहल जो चवे, ये पैगंबर जा रिश्तेदार हा, सका हा, मैट हा, वेजा हा, अबू लहब सको चाचो, ॾाढो ख़ुशीअ में चवण लॻो ए बचड़ा ए मुंहिंजे भाउ अब्दुल्लाह जा शहज़ादा, जॾहिं तूं ॼमे है त मां वॾी ख़ुशी कई, मिलाद मल्हायो हो, प्यारी बानी वॾे क़ीमत वारी कुर्बान कई, आज़ाद कई, वो न कई
बानी आ वडी कीमत वारी आ भजंदी भजंदी मौके जो फायदो हासिल करे चवे थी ओ अबू लहब मुबारक हो जई जे छाजी तुजो भाव जको नंढो नंढो अब्दुल्ला फौत थी वयो ना उन जी घरवारी आमना ही ना हा हा तो के खबर आ उन के पेट हो उन मा बार जम्यो आ पर वाह जी सुन बानी थी चली नस्ल वधियो भाटियो पैदा थियो थी अबू लहब छा कयो एड़ी खुशखबरी दी थी खुशी डाडी थी उते जो उते तो चवेस बस तू आजाद जे डोकड़ दे हाथ केड़ो कमाल गुलामी वारी जिंदगी में आजाद थी वई छो त गुलामी वारी जिंदगी में आजाद करण वारो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अची वयो जमी वयो पुजी वयो पहुंची वयो सबई जो सुभान अल्लाह दुआ इस्तमा खा कराए मुसलसल उजागा कल रात बलोचिस्तान का मोटिया हूं ये भाग भलो मालिक मेहरबानी के जो इन प्रोग्राम में मुखे हाजिरी ये सादत हासिल थी न त अज ब प्रोग्राम बिया होया इकड़े प्रोग्राम वारन खे त मां आसरो दिनो मजो इंशाअल्लाह मजो मां पहुंचदस पर परे पंधवा 4 कलाक जो सफर आ साकरो में घारो साकरो कराची फकीर हाकिम कल एडे कंध कोट दे गड हो वठ कई वस कई मुसा वैदो कई त मगरिब का पतो के टाइम वठी दिस जे मगरिब का मिली पयो त मा होडे पहुंची विस पर मगरिब छा इशा तहज्जुद जो टाइम थियो अल्लाह से संगुरन के तहज्जुद जी सादत नसीब अता फरमाए 28 तारीख छा जान 29 तारीख शुरू थियण वारी आ राज उड़ी पवे तो फैसला सरदार कन पर जे सरदार विड़ी पवन तो फैसलो मुस्तफा करे राज को न विड़ियल हो इन वक्त में हर सरदार तरार कई बिठो हजरे असवद माखण दुस सरदारन में जेड़ो फैसलो इन गाल ते